अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों अचण वारी एपिसोड में मंसूर खान हैदर खे चवंदो असांखे जेको आहे तोतल वारे दोस्तनि जो जेको आहे पीछो करणो पवंदो जेका अली खान जंहिं वटि आहे ऐं अली खान खे हितां छॾाइणो पवंदो ऐं अली खान सही सलामत मुराद वटि पुॼाइणो पवंदो। हीअं न देरि थी वञे को मसइलो मसाइल थी वञे सुभाणे असांजी ॻाल्हि घाटे में पइजी वेंदी। हैदर चवंदो जी बाबा साईं मूंखे बि इन ते शक पवे थो पियो ऐं असांखे इहे बदनाम न करनि तव्हांखे ख़ासि करे। होॾो मुराद खे बि शक इन्हनि जे मथां पइजी वियो आहे। उन्हनि खे इहे 2-3 ॾींहं ताईं नज़र न आहिनि आया ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो शाहनवाज़ खान पढ़ाए मोकिले छॾियो ऐं वञी चई तोतल खे मंसूर खान जे हवाले कयो अली खान खे ऐं कन भरे छॾियो अली खान जा। उन खे चइजो त असां मंसूर खान जा माण्हू आहियूं। जीअं अली खान वञी मुराद खे ॿुधाए मुराद ऐं मंसूर खान हिक ॿिए जे ख़िलाफ़ु थी वञनि। राजन वारनि खे बि मौक़ो मिलंदो जॾहिं अली खान मोटी ईंदो मंसूर खान जे ख़िलाफ़ु उहो बि ॻाल्हाईंदा ऐं मुराद खे चवंदा ॾिस जंहिंखे तूं सॼणु सम्झंदो हुई उन वटि तुंहिंजो भाउ हुयो असांजे भाउ खे असांजे हवाले कर तूं असांजे भाउ खे नाहक क़ैद कयो वेठो आहीं। अचण वारा जेका एपिसोड आहिनि इन में सोडल बि वॾा कारनामा कंदो छो सोडल हाशिम शाहनवाज़ खान जे चवण ते हली रहियो आहे ऐं उन जे चवण ते कमु कंदो ऐं शाहनवाज़ खान इन खां वॾा फ़ाइदा वठंदो वॾा कमु वठंदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। वीडियो जे सुठी लॻे त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।